थर जी फितरी सूंह रखंदड़ मोर पखियुनि तां मौत जो राकास न टरियो। 2 ॾींहनि दौरान थर जे ॻोठ गुरड़ा 2 ऐं सेडियो में 5 मोर पखी मरी विया। मोरनि जे मरण ते थर जा माण्हू ॾुखारा बणिजी विया। जिते पखियुनि जी पालना वारे खाते बि मोरनि जो नस्ल बचाइण लाइ अखि न खोली। इन हवाले सां ॿुधायो पियो वञे त नओं कोट भरिसां कलोई तालुके जे ॻोठ गुरड़ा 2 ऐं सेडियो मोरा में पुरसरा बीमारी विघे हिन वक़्त ताईं 5 मोर मरी विया आहिनि। जिते केतिरा ई मोर ख़तरनाक बीमारी में मुब्तला आहिनि। पर ख़ूबसूरत पखीअ जी नस्ल बचाइण लाइ पखियुनि जी पालना वारे खाते तरफ़ां का बि अघु भराई न कई वई आहे। नओं कोट जे ॻोठाणे ॿुधायो त ख़तरनाक बीमारी सबबि मोरनि जो गलो सुॼी थो वञे ऐं अखियुनि जो नूर खां महरूम थी मोर फतकी मरी वञनि था। झंगली जीवत खाते खे केतिरा ई भेरा इतला ॾियण बावजूद बि लाॻापियल अमले जो को बि अमलदार बीमार मोरनि जी चकास ऐं इलाज लाइ के बि टीमूं न आहिनि मोकिलियूं, जंहिं सबबि ख़ूबसूरत पखीअ जी नस्ल कशी थी रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।